इलेक्शन कमीशन पीटीआई जे हिमायत याफ्ता सुन्नी इतिहाद काउंसिल जे औरतुनि ऐं अक़लियती मख़सूस सीटूं ॾियण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन पारां 4-1 जे तनासुब सां फ़ैसिलो जारी कयो वियो। इलेक्शन कमीशन पंजाब जे मेंबर फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो। पीटीआई पारां फ़ैसिलो चैलेंज करण जो ऐलान। इलेक्शन कमीशन 22 सफ़नि ते बदल फ़ैसिले में ॼाणायो आहे त इलेक्शन खां अॻु मख़सूस सीटुनि जी फ़हरिस्त ॾियणु लाज़मी हूंदो आहे, जेका सुन्नी इतिहाद काउंसिल नाहे ॾिनी। सुन्नी इतिहाद काउंसिल शाहिन शुएब जो चवण आहे त इलेक्शन कमीशन जी न नीयत सही आहे न ई फ़ैसिलो दुरुस्त आहे। मोहम्मद शहबाज शरीफ सिद्क़े दिल से हल्फ उठाता हूँ कि मैं खुलूस नीयत से पाकिस्तान का हामी और वफादार रहूंगा कि बहैसियत वजीर आजम पाकिस्तान मैं अपने फ़राइज़ व कारहाय मनसबी ईमानदारी अपनी इंतहाई सलाहियत और वफादारी के साथ इस्लामी जमहूरिया पाकिस्तान के दस्तूर और कानून के मुताबिक कि मैं इस्लामी जमहूरिया पाकिस्तान के दस्तूर को बरकरार रखूंगा। अल्लाह ताला मेरी मदद और रहनुमाई फरमाए। आमीन। शहबाज शरीफ मुल्क जे 24 वज़ीर आज़म तौर हल्फ खणी वरितो। ऐवान सदर में हल्फ बरदारी तकरीब दौरान सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म शहबाज शरीफ के हल्फ खणायो। हल्फ बरदारी तकरीब में अगोणे निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़, नून लीग कायद नवाज शरीफ, अगोणे सदर आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं क़ौमी असेंबली जे मेंबर्स, टिनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि, चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं परडेही सफ़ीरनि बि शिरकत कई। वज़ीर आज़म खे गार्ड ऑफ ऑनर बि पेश कयो वियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अरिड़हं वफ़ाक़ी वज़ारतूं ख़त्म करण ऐं सेल टैक्स गॾु करण जो अख़्तियार सूबनि खे ॾियण जो मुतालबो करे छॾियो। भाण ऐं बिजली घरनि खे मिलंदड़ सब्सिडी ख़त्म करण जो मुतालबो। अपोज़िशन खे मीसाक़े जमहूरियत में शामिल थियण जी दावत बि ॾिनी। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अदलिया ऐं चूंडनि बाबति सुधारण लाइ अपोज़िशन खे हुकूमत जो साथ ॾियणु घुरिजे। वज़ीर आज़म 9 मई सान्हे जी जांच अदालती कमीशन खां कराए। क़ौमी असेंबली जे इजलास दौरान सुन्नी इतिहाद काउंसिल जे मेंबर जो एहतजाज। साइफ़र जी जांच लाइ अदालती कमीशन जोड़ण जो मुतालबो। महमूद अचकज़ई पारां नवाज शरीफ जो नालो खणी तनक़ीद। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त महमूद अचकज़ई लाइ एहतराम आहे, ज़ातियात ते ॻाल्हि न कई वञे। पुराणा किस्सा खुलिया त ॻाल्हि परे ताईं वेंदी। असद कैसर चयो त महमूद अचकज़ई जे घर ते छापो हणी डेॼारण जी
खे समझण घुर्जे त हाणे ख़ौफ़ जा बुत टुटी चुका आहिनि। एमक्यूएम अपोज़िशन जे मुतालबनि ते अदालती कमीशन ऐं पार्लियामानी कमेटी जोड़ण जो मुतालबो करे छडि॒यो। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो त पाकिस्तान जो इख़लाक़ी ॾेवालो निकिरी चुको आहे। मुआशी ॾेवाले खां बचण लाइ क़दम खणण जी ज़रूरत आहे। हिन रवैयनि सां जमहूरियत नथी हली सघे। शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो जे अदालती फाही सदारती रेफरेंस ते ॿुधणी मुकमल। सुप्रीम कोर्ट वकीलनि जा दलील मुकमल थियण बाद रेफरेंस ते राय महफ़ूज़ करे वरिती। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ते चयो त राय अॼु न पर ॾींहं ॿिनि में ॿुधाई वेंदी। सनम भुट्टो ऐं आसफा भुट्टो ज़रदारी जे वकील रज़ा रब्बानी दलील ते चयो त भुट्टो केस में फेयर ट्रायल वारे प्रोसेस ते अमल नाहे कयो वियो। सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट आइन तहत कम न करे रहियूं हूं। जनरल ज़ियाउल हक़ जो तअसुब मौजूद हो। अॻूणी सदर आसिफ अली ज़रदारी जा सदारती उहिदे लाइ जमा करायल नामज़दगी कागज़ मंज़ूर। इतिहाद काउंसिल जे सदारती उम्मीदवार महमूद खान अचकज़ई जे कागज़नि ते दाख़िल एतिराज़नि ते कमीशन फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सदारती 9 मार्च ते थींदी। अॻूणे निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ के अलविदाई गार्ड ऑफ ऑनर पेश। हथियारबंद फौज जे दस्ते अॻूणे वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ के अलविदाई गार्ड ऑफ ऑनर ॾिनो। अनवारुल हक़ काकड़ अमले सां अलविदाई मुलाक़ात कई। नून लीग अॻवान ख्वाजा आसिफ चयो आहे त पीपल्स पार्टी काबीना में शामिल थींदी त इहो हुकूमत लाइ सुठो साबित थींदो। पार्लियामेंट हाउस में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ख्वाजा आसिफ चयो त 3 वॾियूं पार्टियूं काबीना जो हिसो बणिजी वेंदियूं त ज़िम्मेवारियूं विरहाइजी वेंदियूं। 3 वॾनि सूबनि मां सियासी पार्टियूं हूंदियूं त काबीना सुठी हूंदी। पार्टी तरफ़ां खेसि पार्लियामानी लीडर नामज़द कयो वियो आहे जेको वज़ारत खां वॾो उहिदो आहे। माण्हुनि जा टेलीफोन रिकॉर्ड करण जो कहिड़ो तरीक़ो आहे? कहिड़े कानून तहत रियासत खे फोन रिकॉर्ड करण जो हक़ हासिल आहे? रियासत चवे थी त का बि लीगल अथॉरिटी नाहे। पीटीए ॿुधाए त शहरनि जी प्राइवेसी महफ़ूज़ आहे या न। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस बाबर सत्तार जा ऑडियो लीक्स वारे केस में रिमार्क्स। डीजीआईबी पारां अदालत खे तफ़सील चैम्बर में ॿुधाइण जो इशारो। ईंदड़ ॿुधणी ते पीटीए चेयरमैन खे ॿीहर पेश थियण जी हिदायत। कश्मीर ज़िले में अगवा जे वारदातुनि ते मुंझो न आयो। कंधकोट में धाड़ियल पीउ ऐं पुट समेत 3 ॼणनि खे अगवा करे विया। हथियारबंद ॻोठ बच्चल सुरियाणी जे रहवासी अली बहार, ज़िशान सुरियाणी ऐं शमन सुरियाणी खे अगवा करे विया। इलाइक़े वासियुनि ऐं मुख़बिन जे वारसनि पारां पुलिस खे इतला ॾिनो वियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच फैज़गंज में क़दीमी माग लेला जा आतण बाबति जोड़ियल जेआईटी जी रिपोर्ट तलब करे वरिती। अदालत रिमार्क्स ते चयो त कमिश्नर सखर ऐं डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर लेला जा आतण जो रिकॉर्ड अदालत में पेश कनि। ॿुधणी 1 अप्रैल ताईं मुलतवी।
PTLF जे सदर ज़फरुल्लाह लाखो जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। मीरपुर माथिलो, दहरकी, नवाबशाह, गढ़ी यासीन, खानपुर महर ऐं ॿियनि शहरनि में PTLF अॻवान जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ मुज़ाहिरा कया विया। फौरी तौर ज़फरुल्लाह लाखो जे कातलनि जी गिरफ़्तारीअ जी घुर कई वई। कश्मीर ज़िले में बदअमनी ते ज़ाब्तो आणण लाइ पुलिस जो कचे में ऑपरेशन। पुलिस ऐं रेंजर्स जो पुलिस चेक पोस्ट ते हमिलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन। रॉकेट लॉन्चर ऐं एंटी एयरक्राफ्ट गन्स जो इस्तेमाल। ॾोहारियुनि ऐं पुलिस विच में फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ इलाइक़े में डहकाव पकड़ियल। माण्हू घरनि ताईं महदूद थी विया। सखर में तारीख़ी ऐं क़दीमी माग लाखनि जे दड़े जी खोटाई वारो कमु टीहर शुरू। खोटाई दौरान 43 वारी ठिकरी, निशान वारियूं चूड़ियूं ऐं रांदीगा हद कया विया। एडवोकेट शबीर कोसो चयो आहे त तारीख़ी दड़े ते लैंड माफ़िया गैरकानूनी भितियूं कढाए कब्ज़ो करे रही आहे। मुल्क में 5 खां 10 मार्च ताईं 2 नवां बरसाती सिस्टम दाख़िल थियण जो इम्कान। कराची ऐं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति पवंदी। मौसमियात खाते अॻकथी कंदे चयो आहे त बरसाति जो पहिरियों सिस्टम 5 खां 6 मार्च ताईं पाकिस्तान में दाख़िल थींदो, जेको बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे पंहिंजी लपेट में आणे सघे थो। 9 खां 10 मार्च ताईं हिकु ॿियो बरसाती सिस्टम ॾखण वारनि इलाइक़नि में बरसाति आणींदो। गवादर, जेवणी, कसनी, ओरमाड़ा ऐं मकरान जे इलाइक़नि में तेज़ बरसाति पवंदी। कराची ऐं भरपासे जे इलाइक़नि में 9 खां 12 मार्च ताईं बरसाति पवण जो इम्कान आहे।